बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों अस्सलाम वालेकुम। दोस्तों इन वक्त आऊँ अब्बास फार्म ते मौजूद आहियां ऐं मूंसां गॾु साईं प्रोग्रेसिव ज़मींदार साईं मोहम्मद खान वसाण साहब, भा बहादुर वसाण ऐं एंग्रो फर्टिलाइज़र जो FA जावेद अली वसाण साहब, ये सभु असां सां गॾु मौजूद आहिनि। ऐं हिन वक़्तु असां जीअं वैराइटीअ में बीठा आहियूं, इहा आहे CCR शकरन वारनि किर्स 682 डॉक्टर सफ़र मजीदानी साहब जी वैराइटी, जंहिंजे बारे में अक्सर साईं मोहम्मद खान वसाण साहब असांखे ॿुधाईंदा रहनि था ऐं हिते फार्म ते लॻल बि आहे। साईं खां असां हिन वैराइटीअ जे बारे में मज़ीद मालूमात पुछंदा। साईं हिन वैराइटी जे बाबति असांखे ॿुधाइजो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। पहिरीं दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त हिते तक़रीबन 14-15 एकड़ जेको आहे सो किर्स जी वैराइटी 682 पंहिंजो लॻल आहे। ऐं आउं त चवंदुसि त जेको आहे सो असांजो दोस्त सफ़र मजीदाणो, त सफ़र मजीदाणा तुंहिंजो सकरन सदाईं आबाद हुजे, जो हुन हीअ वैराइटी ॾिनी असांखे। दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त हीअ वैराइटी मुकमिल तौर ते जेका आहे न, उहा वैराइटी जेका आहे सा ब्रांची वैराइटी आहे। हाणे जेकॾहिं हीअ बूटो तव्हांखे आउं ॾेखारियां त हीअ बिल्कुलु माना यानी ब्रांचुनि में आहे। हीअ ॾिसो, कैमरा मदद सां ॾेखार त ब्रांची वैराइटी आहे। ऐं हिन वैराइटीअ में हिकिड़ी ॻाल्हि जेका तव्हां खां नोट करणु चाहियां थो, उहा इहा आहे त हिन जा गोगड़ा हीअ ॾिसो त कुझु 5 फारा आहिनि, कुझु 4 फारा आहिनि, टोटल 5 फारा गोगड़ा कोन्हनि। नंबर ॿी ॻाल्हि त हिन गोगड़नि में बि हिकिड़ी जेको फॉल्ट अचे पियो न, उहो नोट करणु अहिड़ो आहे त हीअ चिॿा थियनि पिया, पोइ अलाए बोरान जे करे या कंहिं शइ जे करे कुझु चिॿा, कुझु सिधा, कुझु चिॿा। ऐं जेतिरियूं वैराइटियूं मुंहिंजी नज़र मां हिन वक़्तु हाणे गुज़रियल मुंहिंजी 50 साल उमिरि आहे, जो मुख़्तलिफ़ वॾनि वॾनि फार्मनि ते मूं कमु कयो आहे। तंहिंखां पोइ संधी बनी आहे अब्बास फार्म, इन ते कमु कयां पियो मुख़्तलिफ़ वैराइटियुनि ते। त जेके बि ब्रांची वैराइटियूं हूंदियूं आहिनि, उनजी ब्रांच में 4, 5, 3 ईअं 6 दाणे गोगड़ा हूंदा आहिनि। हीअ वाहिद वैराइटी आहे जंहिंमें 10 ताणी मूं काउंटिंग कई। हाणे जेकॾहिं तव्हां हिते ई त पाण बीठा आहियूं, ॾिसो त हीअ जेकॾहिं हिन जी ब्रांच आहे त हिन में गोगड़ा असां नोट कयूं त 1, 2, 3, 4, 5, हीअ 6, 7, 8, हीअ 9, हीअ 10। अञा हीअ माना कंटिन्यू आहे जी। हा, मतिलबु ईअं हिन जा गोगड़ा जेके चेन में तमामु घणा आहिनि। अच्छा साईं, हिन वैराइटीअ में हिकिड़ी ॿी बि असांखे ख़ासियत ॾिसण में अचे पई, उहा इहा आहे त हीअ हिकिड़ी त टार वारी वैराइटी आहे। ॿियो हिनखे आबादगारनि खे मुंहिंजे ख़्याल में छिद्रो अगरि काइणु खपे त पोइ वधीक पैदावार ॾींदी आहे न। इहो ई त आहे त असांजो जेको हारी आहे न, उहो चवणु कोन पियो करे। मां पहिरीं हिनखे चयो त हीअ सफ़र साहिब जो चयलु हो त तव्हां हिनखे छिद्रो लॻाइजो। असां वटि हीअ घाटी लॻी वई आहे न, फुट ते आहे, पर फुट वारी कम जी कोन्हे, जो घाटी न हुजे। हीअ छो हेॾी फुल ब्रांचूं जंहिंमें 10 गोगड़ा लॻनि पिया, त हिनखे 2 फुट ते हणिजे त पोइ आहे हिन जो मज़ो ॾिसिजे। बहरहाल जेके मूं वटि वैराइटियूं लॻी पियूं आहिनि, उते उन मां सभिनी खां लीडिंग में ई वञे पई। ऐं अॼु मुंहिंजे ख़्याल में 23 या 24 मई आहे, त माना 13 मार्च जी पोखी आहे, त इट मीन्स 70 डेज़ यानी 70 ॾींहं हिनखे थी चुका आहिनि। अच्छा जावेद भाउ, तव्हांजो को सवाल हुजे इन वैराइटी बाबति? अस्सलाम वालेकुम साईं, मुंहिंजो सवाल आहे त हीअ जेकी वैराइटी आहे सा अर्ली आहे या लेट वैराइटी आहे? हीअ वैराइटी जेका आहे हीअ अर्ली मेच्योर वैराइटी आहे। जिन ठाही आहे सफ़र साहिब उन जो चवणु आहे त अर्ली मेच्योर आहे। ऐं ॾिसां पियो त जल्दी जल्दी, छो जो हिन वक़्तु हाणे जेका काउंटिंग आहे जनरल तौर ते मूं कई आहे, त 40 खनि माना गोगड़ा अहिड़ा पका जेके हिन में ठही चुका आहिनि। हीअ जेके बूटा आहिनि जेकॾहिं ॻणींदो जे त उन में 40 ठही चुका आहिनि। बाक़ी हीअ जेके मुखड़ियूं आहिनि यार, इन्हनि जो त को अंदाज़ ई कोन्हे, त 100 खनि लॻी पियूं आहिनि। ऐं डेली हाणे 3-3, 4-4 गुल फी पौधे में थियनि पिया, त यानी 3-4 गोगड़ा डेली जेके आहिनि से ठहनि पिया। त इन जी माना आहे त हीअ 10 ॾींहंनि जे अंदरि जेको आहे सो हीअ 50-60 गोगड़नि खां फी प्लांट क्रॉस करे वेंदो। अच्छा बहादुर। अस्सलाम वालेकुम आबादगार दोस्तों, मुंहिंजो साईं खां इहो सवाल आहे साईं, ही दोस्तनि खे ॿुधाईंदा हलो त ग्लाइफोसेट फ्री आहे या पिंक रेजिस्टेंट वग़ैरह इहो फ्री आहे न आहे? छो जे करे अॼुकल्ह दौर में सभ खां वधीक इन्हनि शयुनि ते फोकस कयो वञे थो, त आबादगारनि खे इहो बि साईं ॿुधाइजो। अच्छा, आबादगारनि खे आउं गुज़ारिश कंदो हलां त हीअ जेका वैराइटी आहे हीअ नॉन बीटी आहे, यानी बीटी बि कोन्ह अथव को, नॉन बीटी आहे। ऐं नॉट ग्लाइफोसेट फ्री जेको, ऐं नॉट जेको आहे त पिंक रेजिस्टेंस। हिन में पिंक बि अची सघे थो, हिन में तव्हांजी ग्लाइफोसेट दवा हणण जी माना ज़रूरत कोन्हे। डुआल गोल्ड वग़ैरह पहिरीं जेका हणंदा आहियो उहा हणो। बाक़ी रहियो हीअ त जेकॾहिं तव्हां जूं पिंक फ्री जिन्सूं या जेके गुलाबी वारियूं जेके जिन्सूं आहिनि या ग्लाइफोसेट वारियूं, उहे बि 30-35 मण लहंदियूं। जेकॾहिं हीअ तव्हांजी इन्हनि ख़र्चनि खां बची वञे, 30-35-40 मण लही वञे, त माना काफ़ी आहे। बाक़ी ॾिसो लुक हिन वैराइटी जो भली आहे, ज़बरदस्त आहे। ग्रोथ माना हिन में हेवी आहे।
अच्छा तो आबादगार दोस्तों असांखे साईं मोहम्मद खान वसाण साहब हिन वैरायटी जे बारे में तफ़सीली गुफ्तगू ॿुधाई ऐं हीअ वैरायटी बि घुमाई ऐं आउं वरी बि डॉक्टर सफ़र मजीदान साहब खे सलाम पेश कंदुसि ऐं इंशाअल्लाह ताला अॻिते बि अहिड़ी वैरायटियूं असांखे मुतारिफ़ कराईंदा। वॾी महिरबानी दोस्तों।